तुझी खुशीअ में बेहोश भैया अमां ॾिस, अगर तो मुंहिंजी शादी वॾुल सां न कराई न, मां ॾिसे आयो आत्महत्या कंदो, मां वञा थो आत्महत्या करण। हल एॾियूं त वञी भागा तूं इहो गुर शुकर वात मां ढूंढ खयो पियो वञी पोइ वञी कजांइ जेकी चई ख़ुशीअ में अलाए छा छा आत्महत्या अलाए छा जेकी चईंदो पोइ वञी कजांइ। छो शहज़ादो कावड़ जी कमरे में हलियो वियो, छा थियो? खेर त आहे? हा, इहो जेको आहे न सो छोकिरो नई रांदि करण वियो आहे न, इहा जेकी निकिती आहे मातमा मतिया अलाए हिकिड़ी अती आहे, इहा जेकी ईंदी आहे टीवी ते ॿुधाईंदा आहिनि, इहा करण वियो आहे। कैलकुलेटर न एॾो वॾो न वठि हुन ते। आत्महत्या? हा हा, इहा इहा आई आई ख़ुदकुशी करण वियो आहे। बचायोसि, अरे घोड़ा ने बचायो मुंहिंजे शहज़ादे खे, बचायो। मरण विया। अरे बे छॾ बाबा, मां चवां थो छॾ मूंखे। छा थियो अथई? छा थियो आहे अॼुकल्ह जे नौजवाननि? नंढड़ी नंढड़ी ॻाल्हियुनि ते ख़ुदकुशी करे वेही था रहो। अरे कॾहिं सोचियो अथव त तव्हांजे मरण खां पोइ तव्हांजे पीउ माउ जो छा थींदो? हिकिड़ो हेतिरा पैदा थियो, तव्हांखे हज़ारे लखे तकलीफ़ूं बर्दाश्त करे बि तव्हांजो पीउ माउ शहज़ादनि वांगुरु पाले थो। इन ॾींहं लाइ त इहो ॾींहुं ॾिसनि। पुटु तोखे ख़बर आहे त दुनिया में सभिनि खां ॾुखियो कमु जवान पुट जो लाशो खणणु। तूं त ख़ुदकुशी करे हलियो वञे। कॾहिं सोचियो थी तुंहिंजे पीउ माउ जो छा थींदो? अरे हू रोज़ मरंदा, रोज़ जींदा, रोज़ मरंदा, तेसीं ताईं मरंदा रहंदा जेसीं ताईं जहिड़ा रहंदा हिन जहान में। लाज़िम न आहे पुट। ॾिस, पीउ माउ कॾहिं बि पंहिंजे औलाद जो बुरो न आहे चवंदो। हा अलबत्ता ग़लतियूं हर इंसान खां थींदियूं आहिनि, पीउ माउ खां बि थियनि, पर इन जो मतिलबु इहो न आहे त तव्हां अल्लाह जे ॾिनल ख़ूबसूरत तोहफ़े ज़िंदगीअ जो ॾीओ विसाए वेही रहो, ख़ुदकुशी करे वेही रहो। न पुट, न। ग़लतीअ सां बि अहिड़ो क़दम वरी न खणिजो। बाक़ी जेसीं ताईं शादी जी ॻाल्हि रही, तुंहिंजो पीउ जहिड़ो आहे, जिते तूं चाहींदे उते तुंहिंजी शादी मां कराईंदुसि। तुंहिंजे मुंहं ते दांगी मनराईंदुसि उतां। तूं वाइदो आहे मूंखे। पर अम्मा, माने जेको आहे न ॿाहिरि तुंहिंजी ख़ुशीअ में बेहोश भैया। बाबा कहिड़ी ख़ुशीअ में? इहो ख़ुदकुशीअ में। ॾिसण जी महिरबानी। अगर तव्हांखे वीडियो पसंद आयो त सब्सक्राइब कयो चैनल खे, बेल आइकॉन जो बटन दबायो, कमेंट कयो, शेयर कयो। महिरबानी।